ॻाल्हि इहा आहे त मूं इहा ई ॻाल्हि कई आहे। तव्हांजी जेको सुवालु आहे इन जो जवाबु हाणे सिधी तरह इहो ई ॾेई चुको आहियां जो असां माण्हुनि में इल्मु न आहे, शहूर न आहे, सुजाॻी न आहे। अवल त असां वटि मक़ामी उस्ताद आहिनि ई कोन जिन खे इलाइक़े जो अहसासु हुजे, जेके आहिनि उन्हनि में उन सितह जो शहूर न आहे। MNA जेकॾहिं इहे कम करणु शुरू कंदा न त पोइ MPA MNA ॿीहर थी बि कोन सघंदा। डॉक्टर मोहन कमु कया, उन जो तव्हां ॾिठो हशर छा थियो, उन नौकरियूं ॾिनियूं माण्हुनि खे, उन्हनि खे अहिड़ो थुॾे छॾियऊं जो वरी हू MPA न थी सघियो, मिनिस्टर परे जी ॻाल्हि आहे। सो हींअर जेके MNA MPA वेठा आहिनि वीचारा, PTI जा हुजनि, पीपल्स पार्टीअ जा हुजनि, उन्हनि जे मथां बि इहो पाछूलो रखियलु आहे त जेकॾहिं कम कयो ई माण्हुनि जा त पोइ उहो तो ते क्लेम हणंदासीं जो ॿीहर वरी तूं सीट मिलण लाइ सिकंदे, चाहे किरोड़ ॾे चाहे छा बि ॾे। सो अदा मुंहिंजा भाउ, असुलु ॻाल्हि ई इहा आहे त हिकिड़ियूं त सीटूं मिलनि थियूं, उहे त वाइदा वचन वठी पोइ मिलंदियूं आहिनि त भई आवाम जो खे असां ॾांहुं मोकिलींदे। ईअं न सुभाणे तूं आवाम जो लीडर थी वेही रहे, पब्लिक सां डीलिंग पियो करे, इहे बर्दाश्त कोन थींदो। इन जे करे डॉक्टर मोहन सां इहो करे, इहा हिकिड़ी माण्हुनि खे चओ धीअ खे सम्झे नूंहं वारी ॻाल्हि, या चओ नूंहं खे सम्झे धीअ वारी ॻाल्हि, त उन्हनि खे आगाही ॾिनी वई आहे त भई इहो कमुकारु कोन्हे करिणो, अलबत इहो करिणो आहे त माण्हुनि खे मथे ते हथु रखिणो आहे, ख़ूबसूरत सुठियूं मिठियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। बाबा हीअं थियो, हूअं थियो, हीअ थियो, हू थियो, तव्हांजे लाइ असां वॾी वेड़ कई आहे, वेड़ांद कई आहे, वॾा वस कया अथऊं, हीअं करण वारा आहियूं, हूअं करण वारा आहियूं, सुठा सुठा मिठड़ा मिठड़ा ख्वाब ॾेखारणा आहिनि। बाक़ी करणु कुझु न आहे। जेकॾहिं करण ते उहे अचनि था त हुननि जा पंहिंजा बिस्तरा गोल था थियनि। हालांकि जेकॾहिं डॉक्टर मोहन ॾिसो, भले MPA ॿीहर न थियो, मिनिस्टर न थियो, पर आउं चवंदो हुनजी जेतिरी जय आहे, जेको 10-20 मिनिस्टरनि जी बि कान्हे का। हर माण्हू जिते किथे ॻाल्हि थो करे, यार वाह वाह डॉक्टर मोहन वाक़ई MPA थियो, मिनिस्टर थियो त हुन पाण मल्हाए ॾेखारियो। सो हक़ीक़ी इज़त इहा आहे। MPA में इहा इज़त न आहे, MNA में इहा इज़त न आहे। ऐं उकराणी MPA MNA थियनि पिया न, थिया आहिनि, हींअर बि आहिनि, उन्हनि खे बि इहो पैगाम थो ॾियां ऐं सभिनी खे ॾियां थो। खीलदास कोस्तानी माशाल्लाह हिकिड़ो माना इंतिहाई सुजाॻ माण्हू आहे। सभिनी लाइ इहो पैगाम आहे त ॾिसो, तव्हां जेकॾहिं माण्हुनि जे दिलनि ते MPA MNA थियण था चाहियो त ख़िदमत कयो। बाक़ी जेकॾहिं सरकार जे रिकॉर्ड में MPA MNA थियणु चाहियो था त पोइ तव्हां जीअं डिॼी हलो पिया, ईअं डिॼी हलणो पवंदो त यार हीअ पब्लिक जो कमु कंदासीं, मथां किथे का नाराज़गी थी पए, को मसइलो थी पए आईंदा जे लाइ, असांजे मथां का अहिड़ी ॻाल्हि चढ़ी वञे जो आईंदा असीं MPA MNA न थी सघूं। सो बहरहाल